अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में आके भलीकार माया फराशा सबका पे नजर हेडलाइन ते। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार एक ॾींहं जे दौरे ते चीन रवानो। पढ़े तर्जमान जो चवणु आहे त नायब वज़ीर आज़म चीनी पढ़े वज़ीर जी दावत ते अॼु बीजिंग पहुचंदो। इसहाक़ डार चीनी हम मुनसिब समेत चीन जी क़यादत सां मुलाक़ात कंदो। इलाक़ाई सूरतहाल ऐं ॿ तरफ़नि लाॻापनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी। ट्रंप हरम्स वारे सामूंडी लिंक के खोलण खां सवाइ जंग ख़त्म करण जो ऐलान चाहे थो। अमरीकी अख़बार तरफ़ां अमेरिका जे आला उहिदेदार जे हवाले सां दावा। रिपोर्ट में चयो वियो आहे त सदर ट्रंप हरम्स वारो लिंक खोलण लाइ ऑपरेशन मुलतवी करणु चाहे थो। व्हाइट हाउस जे तर्जुमान कैरोलाइन लोट जो चवणु आहे त ईरान जंग जे हवाले सां सुठियूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। ईरान कुझु अमरीकी तजवीज़ुनि ते राज़ी थी वियो आहे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त ख़िते मां अमेरिका जे निकिरण जो वक़्तु अची वियो आहे। दुनिया ॾिठो त असां अमेरिका जे हवाई कमांड सां छा कयो आहे। असां दुश्मन जे कमांड ऐं कंट्रोल सेंटर खे तबाह करे छॾियो। पंहिंजे बयान में अब्बास इराक़ची वधीक चयो आहे त ईरान सऊदी अरब जो एहतराम करे थो ऐं उन खे बिरादर मुल्क सम्झे थो। ईरान जूं कार्रवायूं पंहिंजे दिफ़ा में ऐं दुश्मन कुवतुनि जे ख़िलाफ़ आहिनि। सिंध काबीना तरक़ियाती फंडनि लाइ अरबें रुपयनि जे फंडनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास में सूबाई वज़ीर सलाहकार ऐं लाॻापियल सेक्रेटरी शरीक। काबीना तरफ़ां तलहार टंडो अलाहियार रोड नौशरो फिरोज़ में महराण हाईवे मलीर खां घग्घर फाटक ताईं नेशनल हाईवे जे तामीराती मनसूबनि लाइ फंडनि जी मंज़ूरी। सखर ऐं रोहड़ीअ में तरक़ियाती मनसूबनि लाइ फंडनि जी बि मंज़ूरी ॾिनी वई। औरत फाउंडेशन लाइ 5 करोड़ रुपया मंज़ूर। सचल सरमस जी दरगाह ते लाइब्रेरी ऐं लतीफ़ सरकार जी दरगाह ते तरक़ियाती कमनि लाइ बि फंडनि जी पिणु मंज़ूरी। ट्रिकड़ी वेझो मोटरसाइकिलुनि में आम्हूं साम्हूं टक्कर। 2 नौजवान फोत। चंबड़ नाके वटि हादसे में ॻोठ नबन शाहवासी 2 ॼणा ज़ख़्मी। इमाम बख़्श ढूणे जो डिगरी अस्पताल में दम ॾिनो। सुनील कूली हैदराबाद नियंदे फोत।